संदसि इश्क वाकई अजीब आहे। असां हू ऐं संदसि कहाणी बि ग़रीब आहे। त हिन ग़रीबाणी कहाणी में हिकु किरदारु आहे जेको वरियनि खां रोज़ानो 4 कलाकनि जी ख़ामोशी इख़्तियार करे पंहिंजे महबूब खे ॾिसंदो रहे थो। उहो महबूब जेको साल जा 11 महीना बर्बादीअ जो ॾेखु ॾींदो आहे, पर अॼुकल्ह थोरनि ॾींहंनि लाइ सही मौजुनि में आहे। जे महबूब मौजनि में आहे त पोइ आशिक़ जी ईद कीअं न थींदी। तंहिं करे हू बि रोज़ तयारु थी ॾाढा तेल सुरमा हणी संदसि दीदार लाइ पहुची वेंदो आहे। हू वरियनि खां रोज़ ईअं ई कंदो आहे। खेसि हिते मौजूदु समूरा माण्हू ॾिसंदा त आहिनि, अॼु ताईं कंहिं गौर ई नाहे कयो त हू हिते छो थो अचे, छो वेठो हूंदो आहे। पर असांजी दिलि ऐं ज़हन में ख़बर नाहे किथां हू साॻियो सुवालु अची वियो त हू हिते छो थो अचे। पोइ जवाबु मिलियो त हीउ आशिक़ पंहिंजे महबूब सां मिलण थो अचे। पर संदसि महबूब आहे केरु? संदसि नालो ॿुधी अव्हां बि अचरज में वठिजी वेंदव। ऐं हा, भला ताज़ो पलो खाईंदव? त पोइ अचो त हलूं स्टोरी तरफ़। ओ वाह चवी थो बुक न ॾींदुसि, सिंध जो पाणी ढुक न ॾींदुसि। हाणे अचूं था उन आशिक़ जी तव्हांखे स्टोरी ॿुधाईंदासीं। यकीन कयो इंशाअल्लाह तव्हांखे मज़ो अची वेंदो। इश्क आहे न असांजो। तॾहिं बि वेठा हूंदा आहियूं रेती ते, खॾा खुटींदा आहियूं या रांदियूं कुॾंदा आहियूं। जे साईं सीसीअ में सा आहे। ऐं या इरफान अली बुगियो, तव्हां ॾिसी रहिया आहियो इरफान बुगियो ऑफिशियल यूट्यूब चैनल। सभ खां पहिरीं त अलाह पाक जा लख शुक्राना जंहिं असांखे हिकु दफ़ो ॿीहर सिंधु दरिया जूं ही मौजूं ॾिसण लाइ नसीब कयूं। अॼु असां कोटड़ी आयल आहियूं। असां आहियूं दरिया जे खाॿे पासे वारा, पर अॼु असां पहुता आहियूं दरिया जे साॼे पासे। असां कोटड़ी में मौजूदु आहियूं। तव्हांखे दरिया जे उन आशिक़ जी बि स्टोरी ॿुधायूं था। ॾाढी दिलचस्प स्टोरी आहे। तव्हां ॾाढो ख़ुशि बि थींदो, तव्हांखे उत्साह बि मिलंदो, ख़ुशी बि तव्हांखे थींदी त सिंध में अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जेके वाक़ई दरिया सां इश्क कनि था। पोइ दरिया सां लॻाव जी हद ताईं सही, दरिया जे किनारे ते केतिरा ई कलाक गुज़ारी सही, पर सिंध जे माण्हुनि में दरिया सां इश्क जी हद ताईं मुहबत आहे। ऐं इहो हिकिड़ो माण्हू न आहे, अहिड़ा किरोड़े माण्हू आहिनि। ऐं सम्झां थो हर सिंधी जेको आहे, सिंध जो बचो सिंधु दरिया सां इश्क करे थो। बहरहाल हुनजी बि स्टोरी तव्हांखे ॿुधायूं था अॻिते हली। ही तव्हां ॾिसो, ही पूरो साल जेको आहे सो सिंधु दरिया जो ही जेको पेट आहे हिते वारी पई उॾामंदी आहे। अॼु माशाअल्लाह केॾा प्यारा, केॾा ख़ूबसूरत मंज़र ॾिसण लाइ मिली रहिया आहिनि। ॿेड़ियूं जेके आहिनि उहे दरिया में हली रहियूं आहिनि। ही नौजवान ही पोड़ा पका दरिया सिंधु दरिया में तरी रहिया आहिनि। ऐं हुननि जी दिलि बि जेका आहे सा दरिया में लहण खां पोइ सिंधु दरिया जेतिरी वॾी थी वेंदी आहे। हू हैदराबाद वारी साइड आहे, हू हैदराबाद ज़िलो आहे, हीउ जामशोरो ज़िलो आहे। तव्हां हितां वेही माना ॿिए ज़िले खे ॾिसी सघो था, हैदराबाद खे हितां जामशोरे ज़िले मां वेही हिन किनारे ते बि ॾिसी सघो था। उते माण्हुनि जी तमामु घणी रश आहे, छाकाणि त हू हैदराबाद खां उते हिननि खे अचण में आसानी थिए थी। हीअ अंग्रेज़नि जे दौर जी जेका तक़रीबन 160-162 साल पुराणी जेका हीअ पुल आहे, उनजो बि तव्हां नज़ारो ॾिसी सघो था। पर हाणे छाकाणि त पुल सोढ़ी आहे, घणा माण्हू हितां अचण खां इन करे लाराईंदा आहिनि। निम जो ही जेको वणु आहे, ॾहाका पुराणो वणु आहे। सिंधु दरिया में हिन वक़्तु विचोली ॿोॾि डिक्लेयर थियल आहे। ऐं पलो बि जेको आहे सो वॾी साइज़ वारो पलो बि शिकार थी रहियो आहे। असां बि वॾनि सालनि खां पोइ वॾी साइज़ जो पलो ॾिठो आहे। नंढा हूंदा हुआसीं त ॿाहिरि जेको आहे सो मल्हाह होको ॾींदा, ताज़ो पलो ताज़ो पलो ताज़ो पलो, अलाए काॾे वियो। पर अॼु घणनि सालनि खां पोइ असां, बल्कि ॾहाकनि खां पोइ 20-25 सालनि खां पोइ असां हिकिड़ो
वॾो पलो बि ॾिठो, ॾिसण लाइ नसीबु थियो। ग्राउंड जी क़ीमत 4,000 रुपया हुई, पर पोइ बि सस्तो। उन सां ॻाल्हियूं हलनि पियूं, थी सघे थो घर लाइ हिकिड़ो आऊं ॿियो मुंहिंजो साथी सलीम मला जेको रिकॉर्डिंग पियो करे अॼु यासरे जी जॻह ते, उहो थी सघे थो असां वठी वञूं। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, सिंधु दरिया हींअर तारो तार वही रहियो आहे। पर सिंधु दरिया ते नवां केनाल अॾण, वरी डेम अॾण जी साज़िश थी रही आहे। ऐं सिंध वासी तरफ़ां जेके लखे किरोड़े सिंधी माण्हू दरिया खे बचाइण लाइ निकिता हुआ, अप्रैल मई में मार्च महीने खां वठी पूरो रमज़ान शरीफ़ जो महीनो, ईद जा 3 ॾिहाड़ा, हिकिड़ो ई नारो हो, सिंधुअ ते धाड़ो नामंज़ूर, केनाल समूरा नामंज़ूर। सिंधुअ ते धाड़ो ना मंज़ूर, केनाल समूरा ना मंज़ूर। तो असां बार बार इहो नारो हणंदा रहंदासीं त सिंधुअ ते धाड़ो नामंज़ूर, केनाल समूरा नामंज़ूर। ओ वाह चवीं थो बुक न ॾींदुसि, सिंध जो पाणी ढुक न ॾींदुसि। हाणे अचूं था हुन सिंधु दरिया जे आशिक़ जी तव्हांखे स्टोरी ॿुधाईंदासीं। यकीन कयो इंशाअल्लाह तव्हांखे मज़ो अची वेंदो। दादा तव्हांजो नालो छा आहे? मोहम्मद जुमन। छा कंदा आहियो? ब्राइट मिल में ड्यूटी कंदा आहियूं। हिते जाई आहियो? हा हिते आहियूं कोटरी। न हिते पाड़े में जे घर हिते वारो परे खां? न परे शिराजी पाड़े में। तव्हांखे असां कलाक खां ॾिसूं पिया, तव्हां चुप्पी करे वेठा आहियो, ॻाल्हाए बि कंहिंसां कोन था, पंहिंजे मुंहुं वेठा आहियो। उदास आहे कि उश्क जी चोट आहे जो दरिया जो किनारो अची वसायो अथव? नाइट ड्यूटी करे अचूं था, पोइ आराम कयूं था, पोइ ही टाइम थिए थो 3 बजे खां पोइ निकिरूं था। पोइ दरिया पासा दीदार वीदार कयूं था। रोज़? हा डेली। रोज़ अचो था? डेली। केतिरी देरि वेठा हूंदा आहियो? माना 3-4 कलाक वेहंदो आहियां। 4 कलाक? हा 4 कलाक हिते दरिया ते? हा दरिया पासे। छाजे करे? बस यही दीदार वास्ते। ॿियो हाणे असांखे कहिड़ा खोजना आहिनि जे पला पिया फासायूं, मच्छियूं पिया फासायूं। न त माशाल्लाह तयार बि थियो था अचो, ॾाढा तेल फुलियल कयो, कपिड़ा बि माशाल्लाह सुठा पायो, वियो था रहो, घोट थियो ॾाढो दरिया जे साम्हूं। इहे ई त आहे, पोइ दरिया बादशाह दीदार त कहिड़ो हाल आहे, पुराणा क़दीमी आहियूं। केतिरनि सालनि खां ईअं कयो पिया? हे असांखे 5-6 साल थी विया। 5-6 सालनि? इश्क आहे न असांजो। ॾिसूं था माण्हू कीअं था वेंझनि, कीअं था ॿेड़ियूं हलाइनि, कीअं था जाल उछलाइनि, वरी कीअं था शिकार करे अचनि, वरी पैसा अहिड़ा था ॿुधाइनि, जो 2 हथ मथे ते 4,000-5,000 पलो। इहो 4,000-5,000 हिते सस्तो आहे, होॾां वञो त इहो 10,000 पलो मिलंदो। हा साईं, पोइ हे वाणियुनि रेट चाढ़े छॾिया न, ग़रीब नथो खाई सघे। इहो असांजा वाणिया साल में मारीनि में हिकिड़ो दफ़ो था न। हा साईं बेशक। अच्छा इहो मूंखे ॿुधाइजो त छो भला दरिया तां एॾो इश्क छाजे करे आहे? बसि इश्क आहे हिन जो, दरिया बादशाह जो, पाणी पीऊं बि इहो ई था, वेंझूं विञे साईं था, त इश्क आहे, दरिया लाल आहे। हुन सां कोन इश्क कयो आहे छोकिरी सां करे? न न न न पाण शादीशुदा आहियूं, 5 बच्चा आहिनि मुंहिंजा। उहो त शादी बाद में कई हूंदव न, जॾहिं शादी तॾहिं इश्क थियो? इश्क दरिया सां आहे असांजो। दरिया सां छाजे करे माण्हू पोइ हाणे आहे न ॿिए का ख़ासियत आहे न, तॾहिं त कयूं था न। कहिड़ी ॻाल्हि आहे मूंखे ॿुधायो? न कुझु बि कोन्हे, बसि हिकिड़ो टेंशन हिकिड़ो इंसान खे हूंदो आहे, पोइ दरिया बादशाह जे साम्हूं वेही रहंदो आहे, बसि हुनजा टेंशन ख़तमु। ॻाल्हाईंदा आहियो दरिया सां? जी दरिया सां, हाणे तव्हां सां ॻाल्हायूं, दरिया बादशाह छा ॿुधंदो? दरिया भला तव्हां सां ॻाल्हाईंदो आहे? न न दरिया बादशाह न ॻाल्हाईंदो आहे। दरिया बादशाह मस्तु आहे बादशाह छो था चओ? बसि आहे न बादशाह। जॾहिं पाणी आयो आहे हींअर, हा उहो जॾहिं महिल सुकल हूंदो आहे पोइ केॾां वेंदा आहियो? सुकल हूंदो आहे तॾहिं बि वेठा हूंदा आहियूं, रेती ते खॾा खुटींदा आहियूं, रांदियूं कुॾंदा आहियूं, मस्तियूं कंदा आहियूं। माना जान दरिया जी न आहे छॾी? न दरिया जी जान कीअं छॾींदा आहियूं, ये साईं सीसीअ में सा आहे, साईं दरिया बादशाह जो घर में को ख़ुदा न ख़ासिता को ॾुख जी का अहिड़ो मौक़ो थिए या किथे कजियो थी वञे जी, पोइ वेंदा आहियो या पोइ बि वेंदा आहियो? न पोइ बि वेंदा आहियूं, 3 ॾींहंनि खां पोइ वरी बि ईंदा आहियूं। माना हिते मोकल कोन था कयो? हिते ई गैरहाज़िरी न आहे, सियारे में बि? सियारो हुजे चाहे ऊन्हारो हुजे। अच्छा अचो अकेलो था, दोस्त यार कोन कोन थो अचे? न न दोस्त यार सभु हूंदा आहिनि, ड्यूटियुनि ते आचर ॾींहुं असांजी आहे, को आचर आहे अहिड़ो छुटी हूंदी आहे त हिते ईंदा आहियूं, ब्राइट में नाइट ड्यूटी कंदा आहियूं। अचो त रोज़ था न? हा डेली ईंदा आहियूं।
बसि पोइ हाणे नमाज़ जो टाइम थींदो आहे त हिन मस्जिद आहे वेझो ई नमाज़ पढ़ो था नमाज़ पढ़ूं पंज पंज वक़्त हा